अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी वांगणनि जे मज़ेदार भाॼी की तरकीब। आज मैं बैंगन की मज़ेदार सी भुजिया बना रही हूँ, उसकी तरकीब आपके साथ शेयर कर रही हूँ। ये आधा किलो बैंगन है जो काट लिए हैं और इसमें देगची में मैंने ऑयल डाल दिया है। अधु किलो वांगण धोई सना स्लाइस कया आहिनि ऐं इन देगड़ी में मूं वांगणनि जे हिसाब सां तेल भी विधो आहे। ऐं इहो ख़्यालु रखिणो आहे त जेकॾहिं तमामु पका ॿिज हुजनि त उहे तव्हां हिस्सा वांगणनि जा शामिल न कयो। बहुत ज़्यादा पके बीज हों तो ये इसमें नहीं डालें आप, वरना वो सालन जो है वो कड़वा हो जाता है। इसके साथ ही मैं इसमें शामिल करूँगी ये तकरीबन 1.5 पाव टमाटर हैं, जिसको थोड़ा सा पानी डाल के हमने ब्लेंड कर दिया है। 1.5 पाव टमाटा आहिनि, थोड़ो पानी विझी इन जो पेस्ट ठाहियो आहे, इनखे ब्लेंड कयो आहे। 1 टीस्पून आहे लूण ऐं ॻाढ़ा मिर्च पीठल, नमक और पिसी हुई लाल मिर्च मैंने 1 टीस्पून लिया है। आप अपने जो क्वांटिटी आप लेंगे बैंगन की और टमाटर की या अपने जायके के हिसाब से आप लेंगे। तो सबसे पहले तो मैं चूल्हे की आग जला लूँगी और उसके बाद में इसमें ये नमक मिर्च और टमाटर का पेस्ट शामिल करूँगी। हिन वक्त मां हिनखे फुल बाहि ते रखियो ऐं टमाटर जो पेस्ट विझी छॾियो ऐं हाणे मां हिन में लूण मिर्च शामिल थी कयां। आग मैंने तेज़ कर ली है, टमाटर का पेस्ट भी डाल दिया, नमक मिर्च भी डाल दिया। अब इसको ढककर हम पकाएंगे फुल आंच पे ताकि अच्छी तरह से उबलना शुरू हो जाए। और इतनी देर में मेरे पास है ये आधा टीस्पून सफ़ेद ज़ीरा, इसको साफ़ करके एक खाली फ्राइंग पैन में या खाली तवे पे इसको खुश्क हम भून लेंगे। ठीक है, इनके साथ ड्राई रोस्ट कंदासीं खाली फ्राइंग पैन में या खाली तवे ते इनके भुञंदासीं। ये वांगण असांजा बॉइल था थियनि। फ़िलहाल असां इन्हनि खे तेज़ बाहि ते पचाईंदासीं, छो त ॾिसो वांगण जल्दी ॻरण वारी शइ आहे ऐं टमाटर जो पंहिंजो बि पाणी आहे ऐं टमाटर जो पेस्ट ठाहिण लाइ बि असां हिन में कुझु पाणी विधो त उनखे भी सुकाइणो आहे। ठीक है, फिलहाल इसको हम तेज़ आग पे पकाएंगे और जब पानी कुछ कम होगा तो फिर हम इसको हल्की आंच कर लेंगे, क्योंकि बैंगन जल्दी गल जाते हैं। और टमाटर का पेस्ट जब बनाया है तो उसमें थोड़ा सा पानी भी डाला था और टमाटर का खुद भी अपना पानी होता है तो उसको भी सुखाना है। तो ये हम फिलहाल तेज़ आंच पे पका रहे हैं और जब पानी कम होगा तो आंच हम जो है हल्की कर देंगे। उसके बाद ये ज़ीरा मैंने भून लिया है। ठीक है, जीरो मूं भुञी रखियो आहे ऐं हाणे मां हिनखे हिन नंढड़े हमाम दस्ते में फ्रेश बिल्कुलु कुटे ऐं पीसे हिन में विझंदमि। 1 टीस्पून मां पीठल धाणा बि कढी रखिया आहिनि, इहो असां हिन महिल न विझंदासीं, फ़िलहाल मूं हिते रखिया आहिनि। सो हिन हमेशह मां जीरो जॾहिं मूंखे खपंदो आहे त मां उन महिल ताज़ो भुञी ऐं ताज़ो ही मां पीसे वठंदी आहियां। ज़ीरा मैंने ये भी तजुर्बा किया है कि मैंने भून के बोतल भर के पीस के रखा था, लेकिन आहिस्ता आहिस्ता उसकी खुशबू वो भुनी हुई जो थी वो कम हो गई, तो इसलिए हमेशा मैं थोड़ा सा उसी वक्त भून के उसी वक्त पीस लेती हूँ। उसका जायका जो है वो ज़्यादा अच्छा आता है। तो अभी मैं इसको भून लेती हूँ। अभी 1-2 और चीज़ें भी इसमें जाएंगी, वो हम बाद में निकाल लेंगे फ्रिज से। ये अभी मैं इसमें पीस लेती हूँ। एक बात याद रखें कि कोई भी मसाला जो हमें भून कर पीसना हो तो भूनने के बाद उसको आप थोड़ी देर के लिए ठंडा करें, उसके बाद पीसें। ठीक है, जॾहिं भी कोई अहिड़ो मसालो जेको असांखे भुञी करे पोइ पीसणो हुजे त पहिरियों उनखे भुञण खां पोइ थोड़ी देर 2-3 मिंट थधो कयो, उन खां पोइ उनखे कुटियो या पीसियो जेको भी करिणो आहे, पर तव्हां गरम गरम खे कॾहिं न पीसो। ये आधा टीस्पून ज़ीरा मैंने पीस लिया है, इसमें आप कुटा हुआ भी डाल सकते हैं, पिसा हुआ भी। ठीक है, मूं पीसे छॾियो आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे, कुटियल भी विझी सघो था ऐं पीठल भी विझी सघो था, बस सॼो न हुजे। त ही मूं धाणनि सां ई गॾु रखियो, छो त धाणा बि जेके आहिनि हिन में इन सां गॾु ई वेंदा। उन खां पोइ हिते मां मिर्च रखिया आहिनि 3 नंढा नंढा, उन्हनि खे मूं हिकिड़ो हल्को हल्को कट हणी छॾियो आहे। इहे असां आख़िर में शामिल कंदासीं। ऐं हीउ बोड़ असांजो हिते चङी तरह सां पचे पियो, भुजिया हमारी बन रही है, पानी अभी बहुत है इसमें। ये जब पानी सूखेगा तो फिर हम इसकी आग जो है कम करेंगे। बस पानी जब थोड़ा सा बचेगा, और आप देखें टमाटर की क्वांटिटी इसमें ज़्यादा है तो टमाटर जो है वो कम नहीं होने चाहिए। हिन जो सॼो टेस्ट टमाटनि जे करे बि अचे थो, तंहिंजे करे हिन में टमाटर घटि न विझो। ऐं जीअं 1 किलो वांगण हुया उन में थोरो घणो कटे निकिरी विया जेके उन जूं ॾंडियूं वग़ैरह, उन खां पोइ असां हिन में 1.5 पाव तक़रीबन टमाटा विधा आहिनि ब्लेंड करे। सो हाणे वेट कंदासीं। हिन पासे मुंहिंजी पालक दाल पची रही आहे, इहा रेसिपी मां तव्हां सां शेयर करे छॾी आहे। जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो तो मैं हिन जो लिंक जेको आहे हिन वीडियो जे हेठां ॾेई छॾींदमि। मूंग की दाल और पालक बना रही हूँ, ये मैं रेसिपी शेयर कर चुकी हूँ। अगर आप देखना चाहें तो इसका लिंक मैं इस बैंगन की वीडियो के नीचे दे दूँगी, तो आप उसको चेक कर लीजिएगा, बहुत मज़ेदार चीज़ है ये भी। मैंने जी बाह में घट कही है, आग मैंने कम कर दी है। आप देखें पानी बहुत सारा खुश्क हो गया है। अब हम इसमें
डालेंगे ये धनिया और सफ़ेद ज़ीरा भुना और पिसा हुआ, और ये 3 मिर्चें। ठीक आहे। तो असां हिन में धाणा विधा आहिनि ऐं जीरो विधो आहे, भुॻल ऐं पीठल या कुटियल हुजे। ऐं कोशिशि इहा करणी आहे त हिन जो बिल्कुलु पेस्ट न ठही वञे। ठीक है। इसको इतना नहीं घुमाएंगे कि हम ये बिल्कुल ही बैंगन जो है घुल जाए। जितने चम्मच चलाने से घुल सकते हैं वो घुलने चाहिए, बाकी जो है खुद हम अपने इरादे से इसको नहीं पेस्ट बनाएंगे। ठीक आहे। सो हिनखे हाणे मां दम ॾियां थी ऐं हिन में जीअं मिर्चनि जी ऐं बाक़ी ॿिनि मसालनि जी ख़ुशबू चङी तरह रचिजी वञे। तो हाणे हिनखे ढक ॾेई इंतज़ारु कंदासीं। सो ही भाॼी असांजी तयारु आहे। हिन जे तयारु थियण जी निशानी इहा आहे त ऑयल जेको आहे थोरो अलॻि सां नज़र अचणु घुरिजे। ठीक है। तेल जो है वो थोड़ा थोड़ा सा अलग से दिखना चाहिए, तो इसका मतलब है ये तैयार है। अभी हम इसमें थोड़ा सा धनिया शामिल करेंगे, धाणा मिलाईंदासीं हिन में, हिन जी बाहि कंदासीं बंदि। हाणे असां हिनखे कढंदासीं डिश में। सो मुंहिंजी प्लेट हिते तयारु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुझे उम्मीद है ये आपको देखने में भी अच्छी लगी होगी, पकाएंगे तो यकीनन खाने में भी अच्छी लगेगी। तो अगर अच्छी लगी हो तो वीडियो को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, चैनल मेरा सब्सक्राइब करें। फ्यूचर में इंशाल्लाह ज़िंदगी रही तो और भी इस तरह का बहुत कुछ मैं आप लोगों के साथ शेयर करना चाहूँगी। सो हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। मुंहिंजो ॾाढे प्यार सां पकल खाधो आहे। हमेशा खां मां पंहिंजी फैमिली लाइ ॾाढी मोहबत सां खाधो ठाहींदी आहियां। मूंखे कॾहिं बि बोझ न लॻंदो आहे। प्यार सां पकल खाधो हमेशा लज़ीज़ थींदो आहे, ऐं खाइण सां तव्हांजे भातियुनि खे, घर जे भातियुनि खे फ़ाइदो ई थींदो। ऐं जेको किरोध सां पचाइबो खाधो उन में का बरकत बि न हूंदी, उन में का सिहत बि न हूंदी। सो हीअ मुंहिंजी डिश रेडी आहे। मूंखे उमेद आहे तव्हांखे ज़रूरु वणंदी। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहिद।